शिकायतूं जेके थियनि थियूं उहे हिकिड़ियूं मूं ताईं पहुचनि थियूं पर असुलु आहे जेका राइटिंग में थी मूंखे शिकायत मिले त वरी आउं उन ते पंहिंजो लेटर लिखी उन इदारे ॾे मोकिलींदो आहियां त हींअर का राइटिंग में मूंखे मिलंदी त इनशाला उन ते आउं ज़रूरु को क़दम अच्छा खणंदुसि। तव्हां इलेक्शन जो इशारो ॾिनो आहे छा बलदियाती इलेक्शन थी या जनरल इलेक्शन? बलदियातनि जो थोरो टाइम बचियो आहे बाक़ी घणो साल खनि हूंदो उन्हनि जे तरफ़ां पैगाम उहो ई आहे जेको आउं पंहिंजे पाण लाइ ॾियां थो त माण्हुनि जी ख़िदमत कयो माण्हुनि जे कमु अचो ऐं हिक ॿिए सां ॾुखे वक़्त में शामिलु हुजो इहो साईं वॾा हमेशह ईअं कंदा आउं बि ईअं थो चाहियां त ईअं हुजे। मुल्क जी सियासी सूरत जहिड़ी ॻाल्हि कई वञे थी जो सिंध हुकूमत पारां जो PTA KP जी वज़ीर अला जो इस्तक़बाल जी इजाज़त ॾिनी वई जंहिंखां पोइ जो राति जो जलसे जी इजाज़त ॾियण खां पोइ वरी उन्हनि ते जेको आहे तशदुद कयो वियो इन हवाले तव्हां छा था सम्झो सिंध हुकूमत जी पॉलिसी खे तव्हां कीअं था ॾिसो? सिंध हुकूमत जी पॉलिसी त तव्हां ॾिठी जॾहिं चीफ मिनिस्टर साहिबु आयो त उनखे आदरबा कयो या पॉलिसी हुकूमत जी हींअर छा थियो आहे ऐं सम्झा थो त सिंध हुकूमत खां पुछी ॿुधाए सघूं था छो के सूरत हाल अहिड़ी हूंदी आहे जेके हुकूमत जे हथ में कान बि हूंदी आहे अलाए छा थियो ख़बर कान्हे। अच्छा सिंध जो गवर्नर तब्दील थियण वञे पियो तव्हां का नॉलेज आहे हिन मामले जी? हीउ कमु त सुठो पियो करे जेको गवर्नर आहे ऐं एक्टिव बि इलाही आहे तव्हां ॾिठो हूंदो मीडिया में बि आहे हर कंहिं हंधि आहे सो तब्दील थियो त थी वेंदो न थियो त वेठो हूंदो। पाकिस्तान जो सदर हाला कॾहिं भेजे दौरे लाइ? इनशाला जल्दी ईंदो।